नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के शहदादपुर में खबर ॾींदालो। सिंध में ज़रई पानी जो खोट ऐं बिजली जी अथरादू लोड शेडिंग खिलाफ पीपल्स पार्टी के सदर ते पीपी सिंध के नायब सदर सरफराज राजड़, पीपी ज़िला सांगड़ सदर अली हसन इंगोर जो जनरल सेक्रेटरी, पीपी ज़िला सांगड़ जहांगीर जुनेजो, एमपीए शाहिद थईम, पीपी सदर जुल्फकार जरदारी ऐं सिपाफ सदर खादिम कास्केली की अगवानी में थईम हाउस का प्रेस क्लब शहदादपुर ताईं एहतियात रैली कढी सख्त नारेबाजी करे प्रेस क्लब आलो धरणो हयो वियो। धरणे के खिताब कंदे अगवाननि चयो त न्याज़ी सरकार अचण सां ई खेस सिंध मां वोट न मिलण करे सिंध सां इंतकामी कार्रवाइयूं कंदे ज्यादतियूं करण शुरू करे ॾिनियूं आहिनि। न्याज़ी सरकार सिंध सां ज्यादतियूं कंदी हाणे त सिंध जो पाणी बि बंदि करे यज़ीदियत ॾेखारे रही आहे ऐं सूबनि खे पाण में विढ़ाइण जी साज़िश करे रही आहे। सिंध जो पाणी अरसां जे हथां बंदि कराए पंजाब जो फल्ड केनालूं खोले पंजाब खे पाणी ॾेई सिंध खे तबाह ऐं बर्बाद कयो पियो वञे। सिंध अंदर जारी सख्त गर्मी में बिजली जी लोड शेडिंग करे सिंध जी अवाम खे तड़पाए मारियो पियो वञे। हिननि चयो त सिंध में वफ़ाक़ी न्याज़ी सरकार तरफा पानी जी बंदिश करण ऐं बिजली जी लोड शेडिंग करण जी ज़्यादतियुनि खिलाफ असां बिलावल भुट्टो ज़रदारी जे सदर ते एहतिजाज करे रहिया आहियूं। सिंध में पानी जी बंदिश, बिजली जी लोड शेडिंग ऐं ॿियनि थींदड़ ज़्यादतियुनि जो न्याज़ी सरकार अज़ालो न कयो त समूरी सिंध बिलावल भुट्टो जी क़यादत में पंजाब सिंध जी सरहद कमू शहीद ते धरणो सिंध जी सरहद बंद कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।